हाजी नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां रात पेट में आवाम के मथा पेट्रोल बम किरायो वियो आहे। पेट्रोल की कीमत में 137 रुपया इजाफे के बाद पेट्रोल की जेका नई कीमत 460 रुपया थी वही है, जैसे तो डीज़ल की कीमत में 184 रुपया वाद के बाद 520 रुपया डीज़ल की नई कीमत थी वही है। अचो तो असां रुखवारनि के शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं तो उन हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे। तो बंद करे छॾंदे बहितर आई हुआ, जो न मिलंदो तो इंतज़ार तो न हूंदो, ग़रीब माण्हू काॾे वेंदो, लहंदो तो भली ॻाल्हि आहे। एतिरी महांगी थी वेंदी त काॾे वेंदो, डीज़ल 500 रुपया लीटर करे छॾियो आहे, पेट्रोल आहे उहो बि 300-400 रुपया लीटर करे छॾियो आहे। असां मज़ूरी कंदड़ माण्हू 700-800 ॾियाड़ी खणूं था पिया, हाणे छा ग़रीब माण्हू काॾे वञूं साईं, बुख मरूं था पिया। असांजे वज़ीर आलम खे गुज़ारिश आहे त सस्ता करे, पेट्रोल सस्तो करे, महिरबानी करे। थी वियो आहे, असां ग़रीब माण्हू काॾे वञूं, नथा भराए सघूं, 500-700 मज़ूरी करण वारा माण्हू असां काॾे वञूं। पेट्रोल महांगो थी वियो आहे, हुकूमत खे खपे त पेट्रोल सस्तो करे ग़रीब खे को रिलीफ ॾिने। साईं हर कोई निंड पियो, सुबुह को थिया थे त नेट खोली थे त लिखियल 137 रुपया डीज़ल थी विया, हाणे छा कयूं। जी बिल्कुल, तव्हां हिते रुखवारनि जे शहरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, जंहिंजो चवणु हो त ही रात पेट में वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां आवाम जे मथां हिकिड़ो वॾो बम किराए अज़ाब बर्पा करे छॾियो आहे, जंहिं सबबु महांगाई में वाधे बरतरी ईंदी। कैमरामैन टीम सां गॾु फ़क़ीर सोराब, मेहरान टीवी, रुखवारम।